नाज़िन पीरगोठ में वकीलनि सहाफ़ियन सीनियर सहाफ़ी ऐं मेहरान टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडियो खे मिलंदड़ धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था असगर ख़ासि कली जी हीअ रिपोर्ट। मेहरान टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडे खे धमकियूं ॾींदड़ जे ख़िलाफ़ अॼु पीरगोठ में असां एहतजाज कयो आहे। उन सिलसिले में असां सहाफ़ी दोस्तनि ऐं ॿियनि दोस्तनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। मेहरान टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडे खे जेको धमकियूं पियूं मिलनि बासरनि पारां, इहो हिकिड़ो वॾो अफ़सोसनाक अमल आहे। हुनजी चोरी बि हुनजी थी आहे ऐं धमकियूं हुनखे मिलनि, माना लॻे थो त कानून कमज़ोर आहे। ऐं असां ॾिठा इहा क्लिप बि ॾिठी आहे त जेको रऊफ़ चांडियो हुन सां ॻाल्हाए थो त बाबा तव्हां मूंखे धमकियूं छो था ॾियो ऐं तव्हां वञी पंहिंजो पुलिस सां ॻाल्हायो। ज़ाहिर आहे पुलिस आहे, उहो स्टेट आहे, हुन कार्रवाई ज़रूरु कंदी, हुते जेको आहे फरियादी आहे। पर असां हिनखे ॾाढो अफ़सोस जेको अमल था सम्झूं ऐं हिनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उहो सिंधीअ में ईअं चवणी आहे त हिकु चोरी ॿियो सीना ज़ोरी। इन चोरी ऐं सीना ज़ोरीअ जे ख़िलाफ़ु असां ई सहाफ़ी सरापा एहतजाज बणिजी चुका आहियूं। असां सां सोशल मीडिया में या समाजी वर्कर या कानूनदान असां सां गॾु आहिनि ऐं असां उन वक़्त ताईं एहतजाज कंदा रहंदासीं जेसि तोणी असांजे हिकु कलमकार खे इज़त ऐं उनखे तहफ़ुज़ फ़राहम न कयो वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो त चोरी बि हुनजी थी आहे ऐं धमकियूं बि हुनखे मिलनि त कानून जेको आहे त कानून जी हुकुमरानी हुजणु घुरिजे। ऐं असां चीफ मिनिस्टर खां ऐं जेको आहे त IG सिंध खां मुतालबो था कयूं त जेके रऊफ़ चांडे खे जिन धमकियूं ॾिनियूं आहिनि उनखे फौरी गिरफ़्तार कयो वञे। हिकिड़ी सोशल मीडिया ते ऑडियो कॉल जेका आहे उहा वायरल थी आहे। उन में जेको आहे सो हुनखे धमकी आमेज़ लहजे में को माण्हू जेको आहे धमकाए रहियो आहे। चोरी बि हुनजी थी आहे ऐं वेतर वरी धमकियूं बि हुनखे थियूं मिलनि। हीअ त हिकु अंधेर नगरी ऐं चरबट राजा वारो कमु आहे। असां CM सिंध ऐं इंतिज़ामिया खां इहा घुर था कयूं त इन मामले जी आज़ादाना जांच कराए। चोरी हुनजी थी आहे, वरी जॾहिं हुन NC दाख़िल कराई आहे या हुन पंहिंजो केस दाख़िल करायो त उतो धमकियूं बि हुनखे थी मिलनि। पुलिस इन मां माना महसूसु कोन थो थिए त पुलिस को सहाफ़ियुनि खे लॻे थो सहाफ़ियुनि खे ॼाणे वाणे हुननि खे टारगेट करे थी। असां IG सिंध खे इहा अपील था कयूं त जेके रऊफ़ चांडे खे धमकियूं ॾींदा आहिनि हुननि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में जेके आहिनि असांजो जेको एहतजाज आहे उहो वसी कयो।